अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया मलंग असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया मलंग असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया सचे हुजण जो सबूत ॾे पोइ वुज़ू करे पंहिंजे वात खे धो सचे हुजण जो सबूत ॾे पोइ वुज़ू करे पंहिंजे वात खे धो ईअं त दावा इहा ठली आहे ईअं त दावा इहा ठली आहे हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया अवल त हैदर करार खे ॾिस क़ुरान हो या हथनि में कूंडो अवल त हैदर करार खे ॾिस क़ुरान हो या हथनि में कूंडो रुठल अव्हां खां अली वलिया रुठल अव्हां खां अली वलिया हिते बि हैदर अली अलिया मलंग असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां अलीअ जा अली असांजो असांखे छो थो सुनी सड़ियो चईं असां अलीअ जा अली असांजो असांखे छो थो सुनी सड़ियो चईं पलीत जी परत तो झलिया पलीत जी परत तो झलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अली करे अलीअ जी को नुक़्त चीनी ज़बान उन जी कपिया मां कप सां करे अलीअ जी को नुक़्त चीनी ज़बान उन जी कपिया मां कप सां जनीअ जी दिल जान पई जलिया हिते त हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया मलंग हिते असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया ग़ुलाम जीअं मां नबीअ जो आहियां ईअं महेसर अलीअ जो आहियां ग़ुलाम जीअं मां नबीअ जो आहियां ईअं महेसर अलीअ जो आहियां ग़ुलाम जीअं मां नबीअ जो आहियां ईअं महेसर अलीअ जो आहियां इहा मुगोले लधी गलिया हिते बि हैदर अली अलिया मलंग असां वट बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया
असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वटि बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया मलंग असां वटि बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां जो पंहिंजो नात ख़ान शाहनवाज़ अली क़ादरी। मूंसां गॾु तमामु प्यारे आवाज़ में जे मनक़बत गॾु पढ़ी हज़रत अल्लामा मौलाना सिंध जा बहितरीन शाइर ऐं आलिम दीन हज़रत अल्लामा मौलाना साईं करीम बख़्श मशहूरी कासमी साहब। जंहिंखे बि मनक़बत पसंदि आई मौला अली जे ग़ुलामनि खे इहा रिक्वेस्ट आहे त पंहिंजी कमेंट में अली अली जी सदा ज़रूरु ॾींदा ऐं शेयर लाज़मी कंदा।